बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, असां वक़्तनि ॿवक़्तनि तव्हांखे फसलुनि जे बारे में मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। अॼु असां वटि अब्बास फार्म ते असांजो दोस्त राशिद भट्टी हालाक आयो आहे, जंहिंजा मुख़्तलिफ़ फसलुनि ते तजुर्बा कया आहिनि। हींअर फसल जेको मेन हले पियो उहो हले पियो कणिक। त कणिक में पैदावार कीअं वधायूं? अक्सर करे असां वटि जेका पैदावार अचे पई 40 मण अचे पई, त इन खे 50 या 60 मण ते कीअं खणी वञूं सरासरी तौर ते? त उनजे लाइ कहिड़ो मैनेजमेंट या कहिड़ो तरीक़ेकार जेको तव्हांजे नज़र में हुजे, जंहिं ते तव्हां बि तजुर्बा कयो पिया ऐं असां बि इनशा तव्हांखे फॉलो करे कंदासीं, ॿुधायो ऐं ॿिया आबादगार बि इन ॻाल्हि खे फॉलो कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कणिक जे हवाले सां साईं वटि अॼु हिते आउं मौजूदु आहियां, छो जो हींअर कणिक जी पोखी थिए पई। इन में असांजे लाइ जेके कुझु सिफ़ारिशूं आहिनि आबादगारनि जे लाइ, नंबर पहिरें ते त असांखे फास्फोरस जी ज़रूरत खे पूरो करिणो आहे, जंहिंमें सभ खां बहितरीनु जेको भाड़ आहे उहो DAP आहे। पर DAP अक्सर ज़मीनदार हिकु ॿोरी ॾियनि था, हिकु ॿोरी ते उहा पैदावार न ईंदी, घटि में घटि 2 ॿोरियुनि जी ज़रूरत पए थी। पर हाणे उनखे इस्तेमालु कीअं कजे, जंहिंजो असां हिकिड़ो तरीक़ो अपनायो आहे। असां डम में DAP खे पाणी सां मिलाए ऐं सल्फ्यूरिक एसिड मिलाए उनखे ॻारे ऐं पोइ पोखणीअ जे टाइम ते उनखे फ्लड करियूं पिया। हिकु ॿोरी खे किथे 1.5 ॿोरी अप्लाई थिए पई, किथे 1 ॿोरी अप्लाई थिए पई। सल्फ्यूरिक एसिड ॿुधाए छॾियो आबादगारनि खे त घणो हणणु घुरिजे ॿोरी खे ॻारण लाइ? हा, सल्फ्यूरिक एसिड 10 किलो खां 15 किलो बिना कंहिं खुटके जे इस्तेमालु करे सघिजे थो, जंहिंमें आराम सां DAP जेका आहे उहा ॻरी वेंदी ऐं पोइ उन में जॾहिं उहो थधो थी वञे त पोइ 10 खां 15 किलो यूरिया मिलाए छॾिजे, जंहिंसां हुनजी नाइट्रोजन जी ज़रूरत बि पूरी थींदी ऐं अमोनियम सल्फेट में उहो कन्वर्ट थी वेंदो। ऐं जेका DAP हूंदी उहा मुकमल तौर ते हल पज़ीर थी शुरूआती टाइम में जंहिंमें ॿूटे खे ज़रूरत हूंदी उहा उनखे अवेलेबल थींदी, जंहिंसां इंशाल्लाह तव्हांजी जेका जर्मिनेशन ऐं जेका उनजी टिलरिंग आहे उहा बहितरु थींदी। ऐं ॿियो जेको डोज़ आहे इन जो फास्फोरस जो, उहो असांखे बंदिनि खां पोइ जेको 3 चौथों पाणी अचे थो, जंहिंमें संग निसरण खां पहिरीं आहे ढिढे ते उन वक़्तु अप्लाई करिणो आहे। पोइ तव्हां अधु ॿोरी उन वक़्तु अप्लाई कयो पाणीअ में साॻे तरीक़े सां, त इंशाल्लाह तव्हांजी पैदावार जेका गुज़िरियल साल आहे उन खां 10 खां 15 मण वधीक ईंदी। इन खां अलावा असां जेके ज़मीनदार अक्सर आहिनि उहो पोटाश जो इस्तेमालु कोन था कनि या ज़िंक जो इस्तेमालु नथा कनि, उहो बि उनजो ज़रूरु कनि, पहिरें पाणी ते कनि। अधु डोज़ उनजो 25 किलो वारी बैग आहे त उन में तव्हां 2 एकड़नि जे लाइ रखो, 6 किलो पहिरें पाणी ते ॾियो, 6 किलो बंदिनि खां पोइ ॾियो। इहो साॻियो ई तव्हांजो जेको पोटाश माना 6 किलो जेको आहे पहिरें पाणी ते ॾियनि, पहिरें पाणी ते पोटाश ऐं ज़िंक मिलाए, हा, ऐं उन सां गॾु नाइट्रोजन में तव्हां यूरिया ॾियो था, अमोनियम जेका बि शइ ॾियूं माना यूरिया उन में मिलाए ॾेई छॾियो। अच्छा, इहा पहिरें पाणी ते ॾियणी आहे? पहिरें पाणी ते ॾियणी आहे। वरी जेको ॿियो इन जी एप्लीकेशन आहे उहा माना मिल्की पोज़ीशन मिल्की पोज़ीशन में जेका जॾहिं बंदिनि खां पोइ अचे थो, हा, उहा मिल्की पोज़ीशन उन वक़्तु तव्हांखे वरी इहो साॻियो अप्लाई करिणो आहे। उन में ज़िंक बि गॾु ॾियणो? न, ज़िंक जी ज़रूरत न आहे, ज़िंक शुरू में अची वियो बसि काफ़ी आहे। पोटाश ॾेई सघूं था? पोटाश उन वक़्तु ईंदी त उहो दाणे खे भरींदी, उनजो वज़न थींदो। ऐं DAP बि उन वक़्तु ड्रिप करिणो पवंदो? जी DAP बि उन वक़्तु तव्हां ॾींदो, DAP ऐं पोटाश जो सेकेंड डोज़ गॾु ई थींदो। अच्छा, गॾु थींदो? हा, गॾु। छा उहो DAP बि वरी हुन सां तेज़ाब सां गॾिणो पवंदो? मिलाए ॾींदो त उहो ई उनजो असराइतो थींदो, न त असरु कोन मिलंदो। अच्छा, सॉल्युबल फॉर्म में ॾींदासीं त उहो क्विक मिलंदो, उनजो तुरत असरु थींदो, ॿूटो फौरन उन खां खणंदो। ऐं ॿिज जे ठहण में जेको फास्फोरस जी ज़रूरत हूंदी आहे उहा 60 खां 62% हूंदी आहे। ऐं इन दौरान जेको आख़िरी स्टेज ते पोइ असांखे बोरान जो स्प्रे करिणो पवंदो? बोरान जो स्प्रे करण सां बि असांखे फ़ाइदो मिलंदो। उन में जेका पॉलिनेशन आहे, दाणे में वज़न आहे, पॉलिनेशन जो वॾो इशू थींदो आहे, जंहिंमें संग जे अंदरि जेके असांजा दाणा आहिनि उहे पूरा न ठही सघंदा आहिनि। जिते असांखे 4 दाणा मिलनि उते 1 या 2 मिलंदो आहे, इन करे पैदावार ते असरु पवंदो आहे। इन करे बोरान जो जेको रोल आहे उहो पोटाशियम खे बि एक्टिव कंदो आहे ऐं पॉलिनेशन जे अमल खे बि तेज़ कंदो आहे। इहे जेके 3-4 शयूं आहिनि, जंहिंमें फास्फोरस DAP आहे ऐं पोटाशियम आहे, ज़िंक आहे, बोरान आहे, इहे जेके शयूं आहिनि इहे तव्हां लाज़िम करे छॾियो। इंशाल्लाह तव्हां पंहिंजे गुज़िरियल साल जी पैदावार या हिन वक़्तु बि तव्हां इन प्लाट खे चेक करे रखो त तव्हांखे उन में पैदावार में ज़रूरु फ़र्क़ु नज़र ईंदो। त आबादगार दोस्तो, चवण जो मक़सदु इहो आहे त जंहिंजी जेतिरी ॿनी आहे उन सॼी ते भला या एप्लीकेशन न करे, पर घटि में घटि तव्हां पंहिंजी 4 एकड़ 2 एकड़ 1 एकड़ ते करे ॾिसो ऐं उनखे कंपेयर कयो जेके तव्हांजी पोयों सालनि जूं पैदावारूं आयूं आहिनि, हिन साल जी पैदावार आई आहे उहा केतिरी आई आहे ऐं हिकिड़ी बहितरीनु मैनेजमेंट आहे। इन में एॾो को वधीक ख़र्चु कोन थींदो। इन में इहो थींदो त असां यूरिया खे थोरो खणी हटाए वेंदासीं, DAP खे वधाए वेंदासीं। इहो ई मसइलो आहे, ॿियो को एॾो वॾो ख़र्चु कोन्हे। ऐं आबादगार दोस्तो, तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू।